कोन आहियां। आऊं हिकिड़े प्राइमरी टीचर, मुंहिंजी अमा हिकिड़ी प्राइमरी टीचर हुई, मुंहिंजो पीउ लोअर मिडिल क्लास जो वकील हो, मूंखे वज़ीर आला छॾियो, मूंखे काउंसलरी बि न ॾींदो, तॾहिं बि ॾंडो खणी सिंध जे पारां लठ खणी लॻो पियो हूंदुसि, भले काउंसलर न कयो। ऐं मूंखे इहे मेणा मेणा असर कंदी कोन त अर्ज़ी भली आहे तूं फलाणो कोन्हे, जुती फाटल हुई, गाॾी ॿी हुई, ॾाढी कोन लथल हुई, चश्मे जी कमानी टुटल हुई, भले वेठा गाॾी ॾियो, आउं ॾंडो खणी तव्हांजे पोयां लॻो ईंदुसि। ऐं आउं तव्हांखे ॿुधायां पियो, मूं चयो त पीपल्स पार्टी जी ईंदड़ हुकूमत कोन अथव। यादि कयो मोहम्मद बख्श शोरे जा भाउरो दोस्तो, ईंदड़ हुकूमत पीपल्स पार्टी जी कोन अथव। पीपल्स पार्टी जा रोज़ माण्हू ॿधजंदा, अखियुनि ते पटियूं ॿधियूं पयूं हूंदनि, करप्ट माण्हू रोज़ ॿधबा, रोज़ दसबा, रोज़ जेलनि में वेंदा, गवर्नमेंट मां ॿाहिरि आहिनि पीपला। ॿुधायो थो करियां, भताखोर गॾु कयो, ॾोहारी गॾु कयो, क्रिमिनल माफ़ियाऊं गॾु कयो, हज़ार एकड़ भताखोरनि खे ॾेई उन्हनि खां मदद वठो, हज़ार एकड़ ऐं मच्छियुनि जा तलाउ ॾेई भताखोरनि खे मेड़े उन्हनि खां मदद वठो, उन्हनि खे अरबे रुपया ॾेई उन्हनि खे मुंहिंजे ख़िलाफ़ प्लांट कयो, मुंहिंजे ख़िलाफ़ किथां किथां मख़लूक आणे बीहारियो। सॼे सिंध में ॾिसो था, सॼे